दंत हेठ करे ॻाल्हाए। तुंहिंजे साम्हूं इन टोले जो सरदार दिलावर बीठो आ। सित फॾो कप जो गुॾो मथल मुड़ सके तो मारी। हथ खोल त ख़बर पवे त कंहिंजे बाहुनि में बला। तुंहिंजे साहनि जी डोरी खोले न छॾियां, करे छॾियां तुंहिंजे साह खे तुंहिंजे गंदे जिस्म मां आज़ाद। शमू छा चवंदो हुई? मुड़स त फॾो न त गप जो गुॾो। हाणे ॾेखार पंहिंजी मुड़सी। फैशन जूं गोलियूं तुंहिंजे मेजाले खां पार थी वेंदियूं। सरदार मूंखे जेदान ॾे, मूंखे न मार। तूं ज़िंदा रही कंदे बि छा? सरदार इनखे ईअं न मारियो, इनजी क़ीमत लॻायो। ही जे मरी पियो न त ही सॼो ॿेलो धप करे वेंदो। ठीकु आहे जुमन, हिनजी फोन कंहिं वटि आहे? मूंखे ॾियो त वॾेरे सां हिनजी ज़िंदगीअ जो सौदो करे। ठीक तो आई ना? हाँ दरिया खान, फिक्र न कर। शमू अञा ज़िंदा है, पर कुछ ॾींहंनि जो मेहमान है। केरु आहे तूं? मूंखे शमू सां ॻाल्हाइणो आहे। हेलो हेलो रेस दरिया खान शमू तो ॻाल्हायां। हिननि मूंखे अॻुवान। हाँ वॾेरा, थिए ई पक त शमू अञा ज़िंदा है। 8 ॾींहंनि जे अंदर जेकॾहिं तो 30 लख न ॾिना त 9 ॾींहं तुंहिंजे ॻोठ में मां शमूअ जो लाश उछलाए वेंदुसि। तूं केरु आहीं? एतिरा हेलो हेलो मंजूर है, फोन बंद करे चल। मुबारक रे शमू, जिंदगी जा 8 ॾींहं मिली विया अथई। तारा जुमन, हिन जी खिदमत में का भी कसर न छॾिजो। 3 टाइम मानी, 3 टाइम मोजड़ा हिनखे हणंदा रहे। आशिम खान, अली खान, ही ज़ाती मामलो आहे, इन में धारियनि खे छो शामिल कयूं? छो दिलदार, फोन करण में छा आहे? अली खान, दिलावर सां मुंहिंजो ठाव न आहे। उनखे फोन करण मां मुनासिब नथो समझां। आशिम खान, तो बि दोस्त आहे दिलावर खान तो जो। दोस्तनि सां नाराज़गी न कबी। दोस्त खे परचाए वठ, दोस्त खे नाराज़ करे पाण खे सुञू न कर। पर अली खान, दिलावर दिलदार, अली खान सही तो चई। मां दिलावर खे फोन करे लही कोन वेंदुसि। जेकॾहिं तव्हां ॿिन्हिनि जी इहा मर्ज़ी आहे त पोइ मां केरु थींदो आहियां एतिराज़ करण वारो? अली खान, दिलावर जो नंबर नथो लगे। ठीकु आहे, वरी पोइ ॾिसजांसि। पहिरियां इहो सोचियो त शमू खे किथे तलाश कयूं। आशिम खान, संगत सां राब्तो कयो, मता को पेर खुर लभी पवे। ठीक आ, कोशिश कयूं था। भलिया खान, ॿियो त कुल ख़ैर आहे न? अल्लाह जा करम लॻा पिया। बस मुंहिंजी धी मीरा जी तबियत
तमाम खराब थी पई आहे उन करे अॼु बसरा खे वठण आयो आहियां। भला मानी के घरा खाई आयो हूंदे चांहि पीअंदे कोन बाक़ी मां तुंहिंजे लाइ पाणी खणी अचां। न बेगा पाणी जी तकलीफ़ न कर मानी खाईंदुसि चांहि बि पीअंदुसि नेरानो पाणी पीआरींदे न हाँ ते चढ़ी पो छो भला बुखारो निकिरी आयो आहीं? तकड़ हुई न इन करे। हाँ भला मां तोखे परणायां? कलाक थियो आज वेठो थो ॼाड़ी हणे अधे पले सां अदा पलिया छॾे हिनखे मूंखे ॿुधाए छोकिरीअ मीरा खे थियो छा आहे? जीजी खाए पीए कान थी बस पई आहे खट ते ज़रीना जो चवण आहे त ग़ैबात जो असर अथसि। ठीकु आहे तूं मानीअ टुकुर खा त पोइ हलूं था पिया अदा। न दी मानी त मां खाई आयो आहियां मिड़े बेगे खे पिटाए न अदा ईअं कीअं थींदो दर आहे तूं ईअं सखणो हलियो वञे मानीअ टुकुर खा पोइ हलूं था। भला जेका अव्हां जी मर्ज़ी। बेगा इहे झिरकीअ जे पुठ जहिड़ियूं मुछूं कढियूं वेठो आहे ॾिसे छा थो उथो मानी पचाए त खाऊं। मानी मां पचायो भाई बोड़ केरु रधींदो? बोड़ अधो पलियो रधे वठंदो भलिया खान कढ 100 रुपया त मां अटो वठी अचां। 100 रुपया वारी मां ॾियां? यार तू न ॾींदे त ॿियो केरु ॾींदो? अचे वठ कंजूस। यार तोखां मां पैसा कीअं वठंदुसि तूं त महिमान आहे। अधे पले खां पैसा वठो न त नाराज़ थी वेंदी। न न मां नाराज़ कोन थींदुसि। न यार महिमान को कीअं पैसा वठो यार? न छॾ यार ईअं न कर ईअं न कर यार बस नाराज़ी तकड़ो सामानी बदली अटो जल्दी वठी मोटंदुसि वाह। मीरा छा थियो आहे बाबा कहिड़ी तकलीफ़ अथई? मासी कुछ न बस थोड़ी कमजोरी थी महसूस थी। बेका यो कारो कबूतर चपे मथो बिहारी छा जे लाइ बीठो आहे? हल ॿाहिर अदा पलिया तव्हां बि हलो मर्द हलो निकिरो। बसरा तॾहिं त चवंदो आहियां तूं सही माण्हू न आहीं। बसरा कचे हुजे या पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था रहनि। सही ना बाबा छोकिरीअ जे मथां कारो इल्मु थियल छोकिरी पूरे ज़ाब्ते में आहे।
हिन जो बुत बि कढणो पवंदो, तावीज़ बि कढणा पवंदा, हिन ते पढ़ाई करणी पवंदी। कमु ॾुखियो आहे, पर न्याणीअ जे सिर जे करे करणो आहे। बसरा कचे हुजे या पकी, मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था रहनि। मासी, मेहरबानी कर, पंहिंजी करामत सां मीरा खे जल्दी चाक कर। मीरा का सवाइ सॼो घर रुलियो पियो आहे। रखलात मेहनत कंदी बसरा, रंग लाईंदो रब। मासी, ठीक आहियां। करीना, बाबा मीरा जे लाइ खीर खणी अच। हाँ। अचे बाबा छोकरी, पी बिस्मिल्लाह करे पी। भाई करीना, मीरा सां ज़ुल्म थियल आहे। छोकरीअ ते ॿ टे ॾींहं सां पढ़ाई करणी पवंदी। उतां असां लेखो न आहे, जेको वणेव सो नज़रानो पेश कजो। भली मासी, मीरा ठीक थी वञे, बाक़ी ख़र्च जी परवाह न कर। हाणे हलो हलो वाली, तव्हां बि कमकार थी कयो। छोकरीअ खे बि आराम करणो आहे, मां बि आराम कयां। पुट आराम कर, ऐं निंड में जेको बि ख्वाब अचई वो सरबस्तो मूंखे ॿुधाए। हाणे तव्हांजी पाड़ मां पाण खे साई कंदसि। बसरा कचे हुजे या पके, मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था रहनि पिया। हाय अल्लाह रे सियाणी, ही पंहिंजा कहिड़ा हाल कया अथई। सफ़ा देवदास लॻी पई आई। उथी हलिया त तुंहिंजो मेकअप करायां। छा कयां, शमू का सवा मन ॾाढो उदास आहे। हाणे त हार सिंगार करण ते दिलि ई नथी चए। हाँ वॾेरी, सही थी चवी। शमू का सवा त घर वीरान लॻो पियो आहे, पर जेकॾहिं मां रोज़ मेकअप न कयां न त मरी वञा। तोखे छा आहे गुलाबी, तूं त न को माई आहीं न को मर्द। छो वॾेरी, पोइ बि कुझु आहियां। मुंहिंजे बि सीने में दिलि आहे। मां बि चाहियां थी को अहिड़ो हुजे जेको मुंहिंजे हुस्न जी तारीफ़ करे, मूं ते पंहिंजो साहु ॾे। बस कर गुलाबी, हाणे वधीक मुंहिंजो मथो न खा। अॻे मथे में ॾाढो सूर अथमि। वञ मुंहिंजे लाइ चांहि त ठाहे अच।
मां हींअर ई तो दिलावर सां राब्तो कयां। छो ॻाल्हायां मूंखे सभु ख़बर आहे। तूं हिकदम मूं वटि अच। हा हा ज़रूरी कमु आहे। हाशिम तव्हां ॿई तयारु अचो। जेकॾहिं दरिया खान पैसा भरिया उहे तव्हां खणी वञो, छो त छोकिरी आलिया असांखे हर हाल में घुर्जे। हाणे कीअं तबियत आहे मीरा तुंहिंजी? ठीकु आहे मासी। हाँ जल्दी ठीक थी जल्दी। दिलावर पे अचे आलिया के आजाद कराइण जे लाइ। जे तू चाकू न हूंदी है तो दिलावर जी आजियां केर कंदो? छा दिलावर तो अचे? ज़बान चम जी करे न कम जी। मुंहिंजो मतलब इहो हो त आलिया जी आजियां केर कंदो? मां कंदसि आजियां दिलावर जी। कंहिंजी? दिलावर जी? न मासी, आलिया जी ज़बान चम जी के न कम जी। ससुई हाणे मिठाई दे पुट त मां वञा। तुंहिंजी भेण हाणे चाकू थी वई। हाँ मासी, खोड़ मिठाइयूं जेको वात मां पुछंदीअ सो मिलंदई। अमा मां तुंहिंजी इहा बकरी काईंदसि। मूंखे खीर पीआरियो। इहो बकरीअ जो कन मुंहिंजे हथ में ॾियो। मां तव्हां टिनी भेनरुनि खे दुआ कई थी वञे। अलाह कंदो त सुभाणे आलिया बि ईंदी। असरा जहिड़ी कचे तहिड़ी पके मोजा फ़कीर फिरंदा था रहनि। मासी अल्लाह तुंहिंजी वाई सवाई करे। मुंहिंजी बकरी तुंहिंजी थी। जरी न करे त करे छा? मासी दुआ करें तो पंहिंजे घर तड़ वारियूं थियनि। छुटे जान असांजी इन ममड़ियुनि मां। तकड़ न कर जरीना। न्याणियुनि जो भाग अथई हिन अङण ते। जे हे हलियूं वयूं त अकेली थी पवंदी। मां अकेली छो थींदसि? मुंहिंजो पुटु असलम जो वेठो आहे। अॻे त चवंदी हुई त हिन घर ते छोरियुनि जो निभाग आहे। हाणे बकरी मिली अथई त हाणे छोकिरियूं भाग वारी थी वयूं। जरीना पाण सियाणी आहे। सब पैसे जो कमाल अथई, पैसे जो कमाल। जे घर में ताणा तंहिंजा चरिया बि सियाणा। जेतिरो गुड़ विझबो ओतिरो मिठो थींदो। बसरा जहिड़ी कचे तहिड़ी पके मोजा फ़कीर फिरंदा था रहनि। मां त लुटिजी वई आहियां। अदी मूंखे त लॻे थो त हाणे मूंखे पंहिंजे घर जा भाती बि क़बूल कोन कंदा। मां त पिंजरे में बंदि थियल हू पखी आहियां जंहिंखां उॾामण ई विसरी वियो आहे। आदि अलाए छो सभु सूर असां औरतुनि जे हिसे में ईंदा आहिनि। रहस्याणी मूं ते ॾाढा ज़ुल्म कया आहिनि। रोज़ बहाना करे मूंखे मारे थी। मुंहिंजे हूंदे रहस्याणी तोखे कोन मारींदी। क्षमा चाचा हाशिम खे चओ त मूंखे जल्दी हिन जहन्नम मां ॿाहिरि कढी। बस हाणे देरि नाहे। जल्दी अदो हाशिम तोखे हितां वठी वेंदो। छोरी तुंहिंजे चाचे हाशिम मुझे भाषमू के अगवा कयो आहे। तॾहिं त सरदार शाह जमा उनजे एवज़ तुंहिंजी मां तो घुरे हा या तोखे चेहरो पहुचे। रेसाणी बस रेसाणी तुंहिंजा सभु कम मां कंदी आहियां। मौत चढ़ण वारा कम बि मां थी कयां। हणीस चङी तरह खलराए जासिन जी चङी तरह।